हिन वक्त असां उस्ताद मौला बख्शर मौजूद आहियूं जेको मातृ बेहतरीन बोरची आहे। रबीउल अव्वल ईद मिलादुल नबी जे हवाले सां असां उस्ताद खां जेके आहे उर्स जे लाइ देगूं लारायूं आहिनि, 5 देगूं लारायूं आहिनि। उस्ताद तमामु बेहतरीन बोरची आहे मातृ जो, त कीअं माना कमु हले पियो? माशाअल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। अॼु जुमे ॾींहुं आहे ऐं अल्लाह जो शुक्र आहे 70-80 देग लाए आई जुमे ॾींहुं। माशाअल्लाह माशाअल्लाह, सॼी महिनत उस्ताद लाउती वेठो आहे, उस्ताद लाउती कई आहे। इहो उस्ताद लाउती आहे, वन मैन शो आहे। चए थो दोज़खी पर मूंखे छा साड़ींदी, ऐं हिते ई सड़ी सड़ी अहिड़ो थी वियो आहियां त उस्ताद अल्लाह न करे दोज़ख में वञी, बाक़ी मेहनती शख़्स आहे उस्ताद लाउती। सलाम उस्ताद लाउती खे। वन मैन शो त महिनत करे थो, जो ब्लैक पेंटर जो हले हिन मुल्क ई कोन थो लॻे उस्ताद लाउती। भई के ॿिए मुल्क मां घुरायो अथई उस्ताद लाउती? सर इहो असांखे गिफ्ट मोकिलियो। बिल गेट्स गिफ्ट में मोकिलिया, पार्सल सर TCS वारनि आयो। TCS न जहाज लथो ई हिते असांजी दुकान में। जहाज लथो ई हिते, ऐं हू ही विसारे विया आहिनि। असल में हू माण्हू हाणे ॻणींदा त हुनजो हीउ माण्हू खुटल हूंदो, इहे खणंदा। उस्ताद जो तमामु बहितरीनु जेको दुकानु आहे, अगरि पंहिंजो कहिड़ो चौक आहे? फलकारा चौक, फलकारा रोड, हा। लग रब्बानी किराना मदीना पकवान सेंटर, उस्ताद मौला बख्श कंबरानी। उस्ताद मौला बख्श कंबरानी, शादी ब्याह सालगिरह जंहिं बि क़िस्म जो ताम उस्ताद खे चवंदा इंशाअल्लाह। उस्ताद जेको जो पूरो ते हलंदो आहे, बहितरीन मां बहितरीन ताम ठाहिण उस्ताद ॼाणे थो। उस्ताद बहितरीन कारीगर आहे मातली जो। ऐं उस्ताद ॿियो कुझु कहिड़ा नवां आइटम ठाहींदा आहियो? सर इंसान खे पूरो ठाही सीख दे। सीख दे? हाँ हाँ, सीख दे इंसान पचाए वेंदी उस्ताद। नहीं अरे उस्ताद वाह, ठीकु आहे न। असीं सोचींदा निकिरूं ना, माना थोरी देरि खां पोइ असीं टांडे ते तव्हांजो बि मसालो लॻाए असांजी दोस्त त हले पियो असां वटि। वाक़ई हमारा आहे, वाक़ई गर्मी आहे यार। गर्मी जी शिदत में तमामु घणी गर्मी आहे। ऐं हीउ उस्ताद खे अञा पघर सुको आहे। हीउ उस्ताद खे अञा पघर सुको आहे। ॾाढी लाउती जेको आहे मेहनती शख़्स। लाउती खे 4 कैल्शियम पूरियूं पियारियूं असां। घणी कैल्शियम पीतियूं? 4 कैल्शियम पियूं, तॾहिं लाउती जो चार्ज थियो आहे। उस्ताद तव्हांजी जेकी जस आहे, शाबाश हुजे। तव्हांजी महिनत अल्लाह करे, तव्हांजो कारोबार जेको आहे तरक़ी करे। महिरबानी महिरबानी उस्ताद। थैंक यू, महिरबानी।